नेक्स्ट। अभी मजा आएगा ना भिड़ो। जी चाचा। बाबा उन आज तो इलाज कयो तो कुछ पे को जो हाणे सुठे नमूने ॾिसो उन ॾींहुं आयुसि हाँ। तो वो हीअं करे मूंखे छॾे ॾिनो न कुझु को फ़ाइदो कोन थियो। बहरहाल उन टाइम रश हुई, माज़रत चाचा। बाबा रश हूंदी त सर बीमार न रश हूंदी, बीमार खे सवरे न सदा वञो न छाजे लाइ कोन था ॾिसो। बहरहाल तूं कुआड़ी हेठि कर। अॻे ई असांजे सिंध में कबीलाई तकरारनि बाहि ॿारे छॾिए, घोट मारिया पिया वञनि, सोई फशरी न कर। फशरी त करणी आहे न, फशरी न कर बाबा इलाज कोन था करियो सही नमूने। बहरहाल कयूं था इलाज, हा ॾिसो त पोइ भला पर इहो थोरो ख्यालु कंदा आहियूं। जल्दबाज़ीअ में इहो क़त्ल कयो छॾियो था न जेको माण्हुनि जा, इहो न, इहो ग़लति अमल आहे। घोट घोट मारियो छॾियो था, इहो ग़लति अमल आहे। बाबा इहो पुराणो असांजो पुराणे वक़्त खां जेको मथे टिटरागी कंदो हुनखे असीं बख़्श कोन कंदा आहियूं। बहरहाल तोखे चेक कयां थो आऊं। हर्ष खंग खंग। बहरहाल तोखे तबियत माने खंग वंग थींदी? जाम अचे थी, पुठे में सूर, पेट में सूर, हिते छाती में सूर, मथे में सूर, नक में सूर, कॾहिं में आवाज़ ऐं छाती झड़ी पई आहे यकी। पोइ त तूं सॼो झलियो पियो ईअं ॿियो? पोइ तॾहिं त आयो या तुंहिंजो दीदार करण कोन आयो या इलाज लाइ आयो या? चाचा दवा लिखूं था, मसलो न आहे, तव्हां लाइ दवा लिखूं था। हा सुठी ॻाल्हि लिखो था, हा सुठी। अली बख्श नालो अथई न? हा हा मूंखे यादि आहे। हा वाह वाह ठीकु आहे। माना खंघ बि थींदी अथई न? ऐं बाबा खंघ में राति सॼी यको खाऊं 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 त यको खाऊं। पुठनि में इहो सूर आहे? पुठे में सूर, छातीअ में सूर, हॾा ॾुखनि था? हॾा था ॾुखनि। बस ठीकु आहे, बस सम्झी वियो आहियां बाबा कने में आवाज़, मथे में सूर, हाज़िर। हा अखियुनि मां पाणी। हा हा ही वठ तुंहिंजो पर्चो आहे, फीस पे कराई आहे? फीस ॾिनी आहे? बाबा फीस आहे कान। यार फीस छो कोन ॾींदे? हेॾी असां तुंहिंजी दवा लिखी आहे, हेॾी महिनत सां तुंहिंजो कमु कयो आहे, तूं अञा फीस कोन ॾींदे? यार फीस त ॾियणी। तोला गिफ्ट जो खणी आयो यार। अच्छा मूं लाइ गिफ्ट? हा हा बहरहाल कढ, पर फीस त यार फीस ही छा आहे? ये खीर मुंहिंजो मेंहियूं आहिनि। अच्छा हा उन्हनि जो खीर तोला मूंखां सेकारे स्पेशल आंदो आहे यार। डॉक्टर खे खीर पीआरे। अल्लाह पाक तोखे ख़ुशि रखे, पर हाणे पिया न, भले पिया न, या घर बि खणी वञा? घरे खणे त खणी वञे, पीए त पी। थोरा घणो टेस्ट त कर। हा टेस्ट भले कर, टेस्ट कर, टेस्ट कर। माशाअल्लाह खीर त तमामु भलो आहे। सॾे भलो ॿुध जी, पहिरीं घर खणियो ते बसि खीर, पर ही मूंखे ॾाढो वणी वियो आहे। थोरो तोला बचायां, तूं घर खणी वेंदे? न न तूं पी वञ, आऊं सॼो पियां? भर धमे कर सॼे खे रद पाण घणे मेंहियूं बि उन्हनि जो खीर पी जाम आहे। हेॾो कॾहिं खीर कोन पीतो हा आहे हा हुनजी खीर। बहरहाल कहिड़ी ख़ुशीअ में प्यारी खीर? ख़ुशीअ कहिड़ीअ में पीआरे खीर? मसालो त कोन हो न को? ॿियो वॾो त मसालो कोन हो। हा हाणे खीर इहो मूं जंगे असां वटि जंगा थींदा आहिनि, हा उन में मूं ॾुही रखियो। अच्छा मथां गर्दा ॿाहिरि थोरो ॿिलो हो सो उहो ॿिलो पीओ, खीर लखे वियो कुझु मज़ा। अरे ॿिलो विञायो खीर? ॿिलो विञाए मुंहिंजा डॉक्टर खे पीआरे छा हा कुझु। ही चाचा ग़लति कयो आहे यार। ग़लति कोन्हे, ॿिए जो कहिड़ो खाधो ग़लति? पोइ अवां पीतो ई कोन? घर वारा पीअनि न, मूं पर न पीतो त पोइ तोला खणी आयसि।